नौशरो फिरोज़ में ॿिनि धार वाक़िअनि दौरान 4 इंसानी जानियूं मौत जो खाज बणिजी वयूं आहिनि। मिठाणी रोड ते हथियारबंद जवाबदारनि पारां दुकान ते फायरिंग कई वई, जंहिं जे नतीजे में दुकान ते वेठल 2 ॼणा ज़ाकिर ऐं हमीद ख़ासखेली थॾे ते मारिजी विया, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो जवाद अहमद ख़ासखेली ज़ख़्मी थी पियो। अफ़सोसनाक वाक़े खां पोइ मारिजी वियल 2 ॼणनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद मक़तूलनि जा लाश वारसनि हवाले कया वेंदा। हथियारबंदनि जे फायरिंग में मारिजी वियल 2 ॼणनि जो तालुक़ु लाखा रोड सां ॿुधायो वञे थो। चयो वञे थो त वाक़ियो मरी ऐं ख़ासखेली बिरादरी जे धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो आहे। ॿिए पासे नौशरो फिरोज़ भरिसां अफ़सोसनाक रोड हादसे जे नतीजे में 2 ॼणा अजल जो शिकार थी विया आहिनि ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। बाईपास ते तेज़ रफ़्तार ट्रालर ब्रेक फेल थियण सबबि ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी कार मथां चढ़ी वई, जंहिं जे नतीजे में पंजाब जे शहर फैसलाबाद सां तालुक़ु रखंदड़ 2 ॼणा यासिर ऐं शाहज़ेब थॾे ते फ़ौत थी विया, जॾहिं त 1 ॼणो मोहम्मद क़ासिम सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि हादसे वारे हंधि पहुची फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बरूं आहिनि नौशरो फिरोज़ खां, जिते 2 धार वाक़िअनि जे नतीजे में 4 इंसानी जानियूं मौत जो खाज बणिजी वयूं। मिठाणी रोड ते अणसुञातल हथियारबंद जवाबदारनि पारां फायरिंग जे नतीजे में दुकान ते वेठल 2 ॼणा थॾे ते मारिजी विया, जॾहिं त 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। वाक़े खां पोइ हथियारबंद जवाबदार फायरिंग कंदा मौक़े तां फ़रार थी विया, जॾहिं त मारिजी वियल 2 ॼणनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हथियारबंदनि जे फायरिंग में मारिजी वियल 2 ॼणनि जी सुञाणप ज़ाकिर ऐं हमीद ख़ासखेली तौरु कई वई, जॾहिं त फायरिंग में जवाद अहमद ख़ासखेली ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियल 2 ॼणनि ऐं ज़ख़्मी जो तालुक़ु लाखा रोड सां ॿुधायो वञे थो। इन हवाले सां इहो पिणु चयो वञे थो त वाक़ियो मरी ऐं ख़ासखेली बिरादरी जे 2 धुरियुनि विच में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो आहे। ॿिए पासे नौशरो फिरोज़ में तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं कार में टकर जे नतीजे में पंजाब वासी 2 ॼणा थॾे ते फ़ौत, 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। इतला ते हद जी पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि हादसे वारे हंधि पहुची फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो, जिते फ़ौतियुनि जी सुञाणप यासिर ऐं शाहज़ेब तौरु कई वई आहे, जॾहिं त ज़ख़्मी जी सुञाणप मोहम्मद क़ासिम तौरु थी आहे। ॿुधायो वञे थो त बाईपास ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो ब्रेक फेल थियण सबबि गाॾी ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी कार मथां चढ़ी वई, जंहिं जे नतीजे में 2 इंसानी जानियूं ज़ाया थी वयूं। हादसे जो शिकार कार सवारनि जो तालुक़ु पंजाब जे शहर फैसलाबाद सां ॿुधायो वञे थो। HSTV न्यूज़ नौशरो फिरोज़।